नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण खां ख़बर ॾींदा हलूं त कुंभ भरसान ॻोठ बाठेरो में महराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो। लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबु हिकु ॼणो यार मोहम्मद महराणी सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी जी फरियाद ते कुंभ थाणे ते चइनि ॼणनि मथां NC दाख़िल कई वई। मुतासिरीन जंहिंमें यार मोहम्मद रहमतुल्लाह, मुरीद हुसैन, हिदायतुल्लाह महराणी एहतजाज कंदे दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त बाअसर धुर लाल मोहम्मद, बाग अली, मेहर अली ऐं मोहरम अली महराणी अॼु सवेर असांजे मथां हमलो करे लठनि कुहाड़ियुनि सां हमलो कयो। जॾहिं त कुंभ थाणे ते जवाबदार धुर मथां NC दाख़िल कराई आहे। तंहिंजे बावजूदि हिन महिल ताईं पुलिस जवाबदार धुर ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे सघी। हिन वधीक चयो त मुज़ाकरा धुर बाअसर इलाइक़े जो अमन तबाह करणु चाहिनि था। अॻु में खून रेज़ी करी चुका आहिनि। झेड़े खे हथी ॾियण जे लाइ अञा ॾोहरी माण्हू चुंडको ऐं आसपास जे इलाइक़नि मां घुराए असांखे मारण जी कोशिशि कई पई वञे। जॾहिं त असांजे मच्छी जे तलाउ ते पिणु कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं वण वढिया विया आहिनि। असां घरनि खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। हिननि खैरपुर ज़िले जे ईमानदार SSP ऐं DIG सखर खां मुतालबो कंदे चयो त असांखे तहफ़ुज़ सां गॾु ज़ाती मिल्कियत तां कब्ज़ो छॾाए ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।